हाणे मुंहिंजी हथ जी वेंदे मां थी बदनाम मूंखे पंहिंजी न्याणी आज़ाद कराए ॾे। सखर ज़िले के संगरार में 19 अगस्त 2021 मुहर्रमुल हराम आशूर वारे ॾींहुं पुरस्कार नमूने अगवा थियल मासूम प्रिया कुमारी जो 31 महीना गुज़रण बावजूद पुलिस पतो लगाइण में मुकम्मल तौर ते नाकाम है। पूरी सिंध हिन वक्त प्रिया कुमारी जी बाजियाबी लाए सरापा एहतजाज बनियल है। प्रिया कुमारी के प्रिया कुमारी के आजाद क्यों। न्याणी जी जुदाई वारो दर्द बर्दाश्त कंदड़ संदस जीजल अमर ही 3 होली भी और रोईंदे गुजारी है। मिनथू इलाज तोड़े पुलिस ऑफिसरन जे पेरें पई प्रिया कुमारी जी बाजियाबी लाए इल्तिजाऊं कंदड़ अमर खुशी वारा ॾींहं भी बंद कमरे अंदर सुडकन में गुजारण ते मजबूर है। पर अफसोस लाॻापियल अख्तियारनि उन्हनि सुडकन लुड़कन तकलीफ़ुन ऐं हंजन जो आवाज़ बुधण या महसूस करण खां कासिर है। केॾो टाइम थियो आहे सभु ॿार आज़ाद थियनि था, हिन मुंहिंजी न्याणीअ केॾो ॾोह कयो। मां सोशल मीडिया ते न आहियां त सम्झो मां ई न आहियां, इहो मतिलबु आहे नी त मां न आहियां। सोशल मीडिया ते न आहियां, बाक़ी कुंडनि में रोआं पई, हिक हिक जे दर ते वञां पई, जीअं फ़क़ीर पिंदो आहे ईअं हिक हिक जे दर ते मां पिनियमि त मूंखे पंहिंजी न्याणी आज़ाद कराए ॾियो, त कोई मुंहिंजी ॻाल्हि मञे ई न पियो। माना इहा मां न आहे हिकिड़ी जेका 2 साल रोई पई, उहा मां न आहे। उन्हनि खे बि पंहिंजा बच्चा प्यारा आहिनि, उहे बि भला माइरूं आहिनि, उन्हनि खे मुंहिंजी दिलि खे ठंडक आई, उन्हनि खे पंहिंजा बच्चा मिलिया। पर हीअ छो न, हीअ कंहिंजी न्याणी न आहे, हीअ बि हिकिड़ी सभिनी न्याणी आहे, मुंहिंजी न्याणी न आहे। अगरि मां सोशल मीडिया ते न बि आयसि नी त हीअ सभिनी न्याणी हुई। न्याज़ पी वठे ऐं तबिल पई लाइ उहो ॾोह करे छॾियो या मुंहिंजी न्याणीअ। असां कुंड में रहूं था, हिक हिक खे नथा ॿुधायूं त बसि। हाणे मुंहिंजी हथ जी वेंदे मां थी बदनाम मूंखे पंहिंजी न्याणी आज़ाद कराए ॾियनि। मां उनखे ॿाहूं थी ॿधां, जंहिं बि मुंहिंजी विहारी आहे, जंहिं बि कई आहे, मुंहिंजी बसि उन्हनि खे महिरबानी आहे जेतिरो विहारी अथनि, हाणे मूंखे उन्हनि जी न्याणी मोटाए ॾियनि। असां संगरार मां मोटी आयासीं त असां गिटियूं ॾिसूं पिया, असांखे आऊं पटे बचूं पिया, असांजी न्याणी अलाए कहिड़े दर ते आहे, असांखे पंहिंजी न्याणी मोटाए ॾियनि। हाणे मां न थी रही सघां, मां पंहिंजो बच्चो न पढ़ायां नंढड़ो, मुंहिंजो न स्कूल वञे न ट्यूशन वञे, मां उनजे करे बच्चड़ो धंधो विहाए वेठी आहियां। मां पीरनि खां पंहिंजी न्याणी वरिती हुई, मुंहिंजी वॾी न्याणी इहा ई हुई। मां सभिनि वस वारनि सां अपील थी कयां मूंखे पंहिंजी न्याणी मोटाए ॾियनि, इहा झोली अथनि मुंहिंजी, उन्हनि जो बि भॻवानु भलो कंदो, मूंखे पंहिंजी न्याणी मोटाए ॾियनि। सिर्फ़ु मां सोशल मीडिया ते न आयमि त इहा मुंहिंजी ग़लती हुई त मां सोशल मीडिया ते अचां, ईअं रड़ियूं कयां, धाऊं कयां। मां काॾे वञां, मां त पंहिंजो पाण मारियां पई, चवां पई मुंहिंजी न्याणी जेसि ताईं न आई, अॼु थी अचे सुभाणे ईंदी, पुलिस वारा चवनि सुभाणे ईंदी, अॼु ईंदी, तव्हांखे सुभाणे मिलंदी। मुंहिंजो मुड़ुसु हिक हिक जे दर ते वियो। भॻवान खे जंहिंखे मञींदा न अलाह खे मञींदा आहिनि, जेके बि धाड़ेल आहिनि, केर बि आहिनि, मूंखे पंहिंजी न्याणी मोटाए ॾियनि। खुशियुनि वारे ॾींहुं होलीअ ते पूरी सिंध में जशन वारो माहौल है। हिंदू बिरादरी ही त्यौहार ईदन वांगे मल्हाईंदी है, पर प्रिया कुमारी जे घर में हिन खुशियुनि वारे ॾींहुं भी सोग वारी कैफ़ियत छायल है। प्रिया कुमारी खां बग़ैर 3 होली भी न मल्हाईंदड़ संदसि वालिद राजूमल टाइम न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो आहे त हिन वक़्त ताईं पुलिस पारां
प्रिया कुमारी वारे केस में कयल जांच मुतलिक़ ख़ैस आगाह नाहे कयो वियो। जी न्याणी ॾहीं मुहर्रम जॾहिं तब्दील मां 3 साल थिया आहिनि, गुम थी वई आहे, अगवा थी वई आहे। हाणे काई ख़बर नथी पए। अॼु असांखे होली जो ॾिणो त बि असां न मल्हायो आहे, ऐं मुंहिंजी घरवारी बि न मल्हायो आहे। असांखे 3 अॼु होली मुंहिंजी न्याणीअ खे थींदी। असां इहो ई मुतालबो आहे त असांखे न्याणी आज़ादु कराए ॾियो। असां काॾे वञूं पियो। अच्छा, ख़ुर्शीद शाह साहब, नासिर शाह या अवेद शाह इहे तव्हां ॾे पाण आया आहिनि हमदर्दी जो इज़हार करणी, या तव्हां उन्हनि जे हाउसिस विया हो? न, असां पाण वेंदा आहियूं बंगुलनि ते, बाबा असांजो मसइलो हल करायो, असां तव्हांजा वोटर आहियूं, तव्हांखे वोट ॾींदा आहियूं, ॿियो असां केॾांहुं वञूं। असांजो मसइलो ज़ाहिर तव्हांखे वोट ॾींदा आहियूं त तव्हां ॾुखे वक़्त में असांजो मसइलो हल करायो न, ॿियो केॾे वेंदासीं। अॼु स्पीकर थियो आहे क़ौमी असेंबलीअ जो साईं अवेद शाह, असांजो उनखे पढ़ंदो आहे त असांजो मसइलो हल कराए ॾियो। वोट संग्रार जा, सालियापट जा, सॼो तर उन जो आहे। असां इहो मुतालबो आहे असांखे ॻोल्हा करे ॾियनि की राजूनी कोशिशि कयो, उहो नथो थिए त असांखे न्याणी आज़ादु कराए ॾियनि। तव्हां बि ॼाणनि वारा हो, हर को बचनि वारो आहे। SSP ऑफिस में वेंदो आहे, बाबा असांजो मसइलो आहे, चवंदा हा कोशिशि कयूं था, कोशिशि कयूं था। 3 साल थिया आहिनि, इहा कोशिशि थी हले, कोई मसइलो असांजो हल नथो थिए। तव्हांखे त कंहिं ते शक न आहे न? न, असांजो कंहिं में शक कोन्हे। असांजी न्याणी 3 साल थिया आहिनि गुम थी वई आहे। असांजो शक कंहिं में कयूं? असांजी जेका पुलिस जंहिंमें शक आहे उन्हनि पुलिस उन्हनि खे गिरफ़्तारियूं कयूं, उन्हनि खे अंदरि कयईं, उन्हनि खां तस्दीक कयईं, पोइ उन्हनि खे छॾियईं। उहा त उन्हनि खे पुलिस खे ख़बर हुई छा रिकवरी थी छा न थी। बाक़ी असांजी न्याणी त अञा ताईं असांखे न मिली आहे। सोशल मीडिया ते के हलनि थियूं के साईं जे बारे में, अहिड़ी का ॻाल्हि कान्हे, असांखे सम्झ में नथो अचे। बाक़ी के माण्हू कई ॻाल्हियूं था कनि, के कहिड़ियूं था कनि। हाणे माण्हुनि खे छा कयूं असांखे न्याणी आज़ादु करे ॾियनि, असांखे न्याणी त अञा ताईं न मिली आहे। हे मुंहिंजा अबा, न्याणीअ कहिड़ो ॾोह कयो आहे? उन जी जेका अमड़ आहे अॼुकल्ह माना ईअं सम्झो त मौत मुसाबिल आहे। जीअं तव्हांखे ख़ुदा वास्ते, अलाह वास्ते जीअं पंहिंजा बचा अथव, तीअं हिनखे पंहिंजी बची वापसि कयो। कहिड़ो न्याणीअ ॾोह कयो आहे? जे ॾोह कयो आहे त बि क़ुर खां बशकाईंदासीं अबा, रब खां बशकाईंदासीं। बाक़ी उन जी माउ ईअं चयो त मौत मुसाबिल आहे। हाणे वधीक जीअं तव्हांखे वणे जीअं तव्हां कयो। मां उन जी ॾाॾी आहियां, पर छा कजे, रोई रोई अखियूं विञाईंसीं, कंहिं न ॿुधो। हाणे चऊं था ख़ुदा वास्ते ॿुधो, असांजी प्रिया अचे, उन जी माउ ॾिसे, पोइ भली मरे त मरे मां, उहो बि असांखे न आहे। पर ॾाढो ॾुख आहे औलाद जो, अणसुधरल थी थिए त ईअं आहियूं असां, माउ पीउ न भाइर न भाॼाई, कोई बि कोन, चाचो माउ, मौत मुसाबिल आहे। उहो चइजे थो अलाह साईं सभु ॾेखारियो अथई, जेका मौत ॾे न उहो बि भलो आहे। हे ॾुख इंसान नथो सही सघे। पंहिंजी न्याणी जी जुदाईअ खां पोइ संग्रार छॾे सखर में रिहाइश अख़्तियार कंदड़ राजूमल, संदसि घरवारी ऐं ख़ानदान सां अॻूणे DIG सखर जावेद जसकाणी, SSP संघार मलिक हमदर्दी जो इज़हार करण लाइ जॾहिं संदसि घर पहुता हुआ त प्रिया कुमारी जी जीजल अमड़ उन्हनि जे पेरनि ते पोती रखी पहिरें पई न्याणी खे बाज़ियाब करण लाइ मिनथूं कयूं। SSP सखर तरफ़ां प्रिया कुमारी जे वारसनि सां मुलाक़ात तोड़े प्रेस कॉन्फ्रेंस दौरान मयाद ॾिनी हुई त हिन जी पोस्टिंग त प्रिया वारे मामले खां काफ़ी बाद में थी आहे, पर पुलिस ऑफिसरनि खां मालूम थियो आहे त प्रिया जे वालिदैन उन वक़्त जे पुलिस ऑफिसरनि सां ताउन नाहे कयो। पुलिस मोबाइल फ़ोन जो कोड घुरियो जेको हिन वक़्त ताईं नाहे ॾिनो वियो। इन खां सवाइ गिरफ़्तार थियलनि खे बि छॾायो वियो, जंहिंखे प्रिया कुमारी जे वालिद मुकमल तौर ते
रद्द कयो। इस सारी सूरत हाल के बाद जब FIA में मोबाइल फ़ोन रिकवर कराए, मतलब उनके घर से हमने कहा कि चलें हम जो एविडेंसेस हैं वो कलेक्ट करें, अगर उस वक्त नहीं तो हो सकता है कि उसका कोई करीबी रिश्तेदार भी इन्वॉल्व हो। और आपके सामने ये बात वाज़ेह है कि हमने कुछ करीबी रिश्तेदारों को भी शामिल तफ्तीश करने की कोशिश की, मगर मैं हल्फन आपको ये बात बताना चाहता हूँ कि जो मदद हम एक्सपेक्ट कर रहे थे उनके घर वालों से, उनके लवाहिकीन से, उस तरीके की हमें मदद नहीं मिली। हम कोई बंदा लाते नहीं थे और फिर हमें छोड़ना पड़ जाता था, तो हम सवाल किससे पूछें। और फिर ऑब्वियसली वो पहले ये गम में और परेशानी में मुब्तला ज़रूर थे। उसके बाद जब मोबाइल फ़ोन्स फोरेंसिक्स बात हुई, जब GIT टीम्स बनी, SSP शिकारपुर, SSP कश्मीर, SSP सखर, वो जब GIT में फिर जब मैं आया तो उन GIT को जब कंक्लूड किया तो मोबाइल फ़ोन्स हमने तमाम लोगों के लिए, सिमिलरली उनके घर के भी कुछ लोगों के मोबाइल फ़ोन्स लेके शायद उनमें से कोई हमें हेल्प मिल जाए। मैं आपको यकीन से एक बात बताना चाह रहा हूँ, वो FIA में मोबाइल फ़ोन गए और उस मोबाइल फ़ोन का जो कोड है वो हमें उनके घर वालों ने नहीं खोल के दिया। वो 10 दिन मोबाइल फ़ोन FIA के पास पड़े रहे। उन्होंने कहा कि हम इसको जेल ब्रेक करते हैं तो सारा डेटा इसमें से उड़ जाएगा। तो उस उड़ जाने के बाद जो है हमारे पास कोई एविडेंस नहीं बचेगी। फिर हमने इनको कन्विंस किया, इनके घर वालों को। उन्होंने कहा कि भाई हम जो हैं हम भूल गए सारा कोड, इसका हमें याद नहीं है। मैं देखिए, हमारे पास कोई जादू की छड़ी तो नहीं है। पुलिस के साथ अगर फरियादी कोऑपरेट नहीं करेंगे तो हम किस तरीके से, और सोने पे सुहागा जो हमारी बदकिस्मती है कि उस दिन मोबाइल नेटवर्क्स बंद थे। तो इस सारी सूरत हाल को जब आप कंबाइन करने के बाद आप जब रखेंगे तो उसमें एक वाहिद आपको हमारा इदारा है डिस्ट्रिक्ट सखर पुलिस, हमारा एक जवान, वो जो हमारी टीमें काम कर रही हैं, आज दिन तक काम कर रही हैं। और मुझे अल्लाह की ज़ात में बहुत बड़ी उम्मीद है, चूँकि प्रिया अभी डेड नहीं है, तो अगर डेड होती तो उसकी लाश मिलती। मेरा दिल कहता है कि वो ज़िंदा है और इंशाल्लाह ताला हम उसको कोशिश करके देखें। कोई मिस वो भी नहीं है, कोई अगवा बराए तावानों की कॉल आती, कोई रैंसम कॉल जनरेट होती, शी इज़ मिसिंग। और हम हर तगोदो करें, लिविंग नो स्टोन अनटर्न्ड। अल्लाह की ज़ात से उम्मीद हूँ, मैं अपनी टीम पे भरोसा रखता हूँ कि हम इंशाल्लाह ताला जल्द इसको बरामद करेंगे। विच में पुलिस हिकिड़ो बयान ॾिनो हुयो त SSP बयान ॾिनो हुयो त प्रिया जा वालिदेन असां ताउन नथा कनि, त उहो छो ॾिनो वियो, हुनजो छा कारण हुयो? तावन त असां 2-3 दफ़ा मां SP ऑफिस ते पाण वेंदो आहियां, 3-4 दफ़ा सिंगार मुल्क हुयो, हुन ॾे मां पाण वियुसि। मोबाइलूं जेके चए पियो त मोबाइलूं त उन्हनि वटि ई रहियूं आहिनि असांजूं, अञा ताईं असांखे मोबाइलूं वापसि न ॾिनीं आहिनि। ऐं पुलिस जी अॻियां कहिड़ी देरि आहे कोर्ट खोलण जा, ॿी का ॻाल्हि आई आहे। बसि मालिक जी बाजब आहे, असांजी न्याणी अञा ताईं असां पाण दरबदर आहियूं। पूरी सिंध रोडनि ते निकिरी एहतजाजी मुज़ाहिरा करे धरना आणी मासूम प्रिया कुमारी जी बाज़ियाबीअ जो मुतालबो करे रही आहे, पर ऐवाननि में वेठल तोड़े पुलिस जा बाला ऑफिसर इन अहम मामले ते ख़ामोशी वारो रोज़ो नाहे टोड़ियो। चीफ जस्टिस सिंध हाई कोर्ट जे नोटिस वठण बाद IG सिंध प्रिया कुमारी जी बाज़ियाबी लाइ उन वक़्तु SSP अमजद अहमद शेख, SSP तनवीर तुनियो ऐं उन वक़्त जे सखर में मुक़रर SSP इरफान समो ते मुश्तमिल कमेटी तश्कील ॾिनी हुई। प्रिया कुमारी मुतलिक़ इतला ॾींदड़ लाइ 50 लख रुपयनि जो इनाम पिणु मुक़ररु कयो वियो, पर कयल जांच जी रिपोर्ट हिन वक़्त ताईं मंज़र आम ते नाहे अची सघी। जेतोणीकि इरफान समो प्रिया कुमारी वारे वाक़े खां पोइ बि वॾे अरसे ताईं सखर में मुक़ररु रहियो। बदिली थियण खां पोइ ॿीहर बि सखर में मुक़ररु थियो, पर प्रिया कुमारी वारे इन अहम मामले ते मीडिया खे कॾहिं बि का ब्रीफिंग न ॾिनी। सोशल मीडिया ते संगरार वासी जंहिं बासर शख़्स मथां इल्ज़ाम लॻी रहिया आहिनि, उनखे बि पुलिस हिन वक़्त ताईं पंहिंजी जांच में शामिल नाहे कयो। घर वारी रोई 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 अंधी थी वई आहे, अंधी। बसि हाणे पई आहे छवड़ में, बसि मोला हिफ़ाज़त में रखंदा त 4 महीना थिया आहिनि। पीउ त वेही थके थो, माउ जो जिगर फाटे थो। पाण ईमान ॾींदो त आलमन खे चरी थी विया, रोई रोई 4 महीना थी विया, 4 महीना थिया आहिनि, रोई रोई चरी थी वई आहे, चरी। उहा बि तव्हां सां गॾु दरगाह में आहे? हा, उहा मूंसां गॾु आहे, 4 महीना थिया आहिनि, दरगाह ते वेठा आहियूं। मासूम प्रिया कुमारी जे वालिदेन हिंदू बिरादरी सिंध जे सुञाणंदड़नि शहरनि एहतजाजी मुज़ाहिरनि, धरणनि, इलेक्ट्रॉनिक प्रिंट तोड़े सोशल मीडिया प्लेटफॉर्म ज़रिए इक़्तिदार धड़ियुनि खां मुतालबो कयो आहे त 31 महीननि खां पुरस्रार नमूने
अगवा थियल मासूम प्रिया कुमारी किथे आहे, कहिड़े हाल में आहे, अगवा कयो वियो आहे या साणस को अणवणंदड़ वाक़ियो पेश आयो आहे। इन्हनि सवालनि समेत उथंदड़ सवालनि जा जवाब ॻोल्हे प्रिया कुमारी खे फौरी तौर ते बाज़ियाब कराइण लाइ जोगा ऐं तकड़ा क़दम खयां वञनि त जीअं प्रिया कुमारी जे वालदेन, हिंदू बिरादरी ऐं सिंध जे रहवासियुनि में पैदा थियल बेचैनी वारी लहर ख़तम थी सघे। कैमरामैन सज्जाद संजरानी सां गॾु फारूक सुमरो, टाइम न्यूज़, सखर।